नसीराबाद के वार्ड नंबर 4 के रह्वासिन पारान तरक्याती कम न थियण खिलाफ एहतजाजी मुजाहिरो किया वियो। इन हवाले से असां सां वीडियो लिंक ते मौजूद है बशीर लगारी। जी बशीर। नसीराबाद के वार्ड नंबर 4 जो तरक्याती कम न थियण सफ़ाई सुथराई न थियण करे वाले जा रहवासी जेके आहिनि उहे एहतजाजी मुज़ाहिरो करे नसीराबाद प्रेस क्लब तरफ पहुता आहिनि। अचो त उन्हनि खां पुछा कयूं त उन्हनि जो कहिड़ी घुर आहे। 2004 खां वठी 2020 ताईं कंहिं बि क़िस्म जी सफ़ाई भी ना है ऐं न वरी को तरक्याती कम आहे। हिन महिल घिटियुनि जी हालत तमामु ज़बून थी चुका है जेको रहवासियुनि जो रहण तमामु महाल आहे। करप्शन के सबब जे करे वार्ड नंबर 4 में बिल्कुल तरक्याती कम न कराया। असांखे चेयरमैन साहब में उम्मीद हुई त इंजीनियर साहब इन शोबे से वाबस्ता है, पर अफसोस त उन्होंने भी असांखे निराश किया है। न सफ़ाई आ, न सुथराई आ, न को ड्रेनेज सिस्टम आ, न स्ट्रीट लाइट्स जो को बंदोबस्त थियल है। इलाही मरतबा असां टाउन इंतजामिया के रिटर्न में भी दरख्वास्तूं ॾिनियूं वार्ड नंबर 4 जे पारां तो जो है असां वटि कंहिं बि क़िस्म जी न सफ़ाई सुथराई थे न सीसी ब्लॉक या पेवर ब्लॉक काई भी स्कीम असांजे वार्ड नंबर 4 के हींअर ताईं न मिली है। कि वार्ड नंबर 4 जो घिटियूं आहिनि उहे हिन महिल सफ़ा माना नाकारा थी वियूं त लंघण जो ॿियो को भी उते का सहूलियत न आहे। हीअ जेके जो एहतिजाज मुज़ाहिरो आहे उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त वार्ड नंबर 4 में फौरी तौर ते कम कराए उन में तरक्याती कम कराया वञनि। वार्ड नंबर 4 जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं उन्हनि जो चवणु हुयो त गुज़िरियल केतिरे वक़्त खां वठी असांजे महले में जेको आहे तरक्याती कम ऐं सफ़ाई सुथराई जा कम नथा कराया वञनि। इन करे असां मुतालबो था कयूं टाउन इंतज़ामिया खे त असांजे महले में सफ़ाई सुथराई सां गॾु तरक्याती कम कराया वञनि। ॿी सूरत में असांजो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन मोहसिन कोते बोडाणो सां गॾु बशीर अहमद लेगारी, आवाज़ टीवी, नसीराबाद।